सैयदा मुअव्वज़ा बिन्त अफ़रा रज़ी अल्लाह ताला फरमाए थी त मुंहिंजी रुख़सती जो वक़्तु हुयो, अल्लाह जा नबी मुंहिंजे खटोले ते थी वेही रहिया। नंढड़ियूं मासूम जुवेरियातुल लना, जुवेरिया चइबो अरबी में नाबालिग ॿारड़ी खे, मासूम ॿारड़ी खे। बालिग औरत जो आवाज़ चार दीवारी खां ॿाहिरि न वञे। ॻाइण जी बि शरीयत जेकॾहिं इजाज़त ॾिनी आहे त उहे ॿारड़ियूं जेके अञा बुलूगत जे हद ते कोन पहुतियूं आहिनि, अञा मासूम आहिनि, उन्हनि खे इन मौक़े ते ॻाइण जी शरीयत इजाज़त ॾिनी आहे, पर ॻाइण बि उहो जंहिंमें न शिरक हुजे, जंहिंमें न बिदात हुजे, न जंहिंमें बेहूदगी हुजे, त उहे ॻाई सघनि थियूं। पर उहे बि केरु? जुवेरियातुल लना, असां जूं मासूम ॿारड़ियूं ॻाए रहियूं हुयूं। ऐं गायन छापे बदर के मैदान में जेके शहीद थिया उन्हनि जी याद में तरानो पढ़ी रही हुयूं। अल्लाहुम्मा रब्बी ज़िदनी इल्मा, अल्लाह नवाज़ियो आहे। व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा, जो रब जे अताउन, रब जे नवाज़िशों ऐं इनामात जो जेकॾहिं इंसान तू ॻाणे तो करण चाहीं, उन्हनि खे शुमार करण चाहीं त तुंहिंजी ज़िंदगी ख़त्म थी वेंदियूं, पर अल्लाह जूं अता कयल नेमतूं तूं ॻणी कोन सघंदे। उन नेमतुनि जे अताउनि जे पोयां हिकु अल्लाह जो अज़ीम मक़सद आहे। अल्लाह अता करे भी बाने के आज़माए तो मुंहिंजो थे तो या न, उन नेमत के मुंहिंजे तरफा इनाम समझी करे रब जे सामूं झुकी पए तो या न, अल्लाह जे सामूं शुक्र अदा करे तो या न। इन इनामात मां हिक नेमत, खुशी जहिड़ी नेमत भी अल्लाह इन बाने के अता फरमाया। तो खुशी जे पीरियड में ॾिसां इन बाने के आज़माया त रब जे करे नवाजिश कया का खुशी अता फरमाया, इन खुशी में हो किते अल्लाह रहमान के विसारे तो कोन थो वे। इहा नेमतूं अल्लाह अता कयूं इन करे त रब डी करे भी आज़माईंदो आहे, रब खसे करे भी आज़माईंदो आहे। बिनी पीरियड बिनी हाल जे अंदर बाने जो इम्तिहान आहे, बाने जी आज़माइश आहे। अल्लाह चेक करण तो चाहे, ॾिसण तो चाहे त खुशी में रब के केर तो याद करे, गमी में रहमान के केर तो याद करे। तुंहिंजी खुशी जो पीरियड भी तुंहिंजे लाइ इम्तिहान आहे, तुंहिंजे गमी जो पीरियड भी तुंहिंजे लाइ इम्तिहान आहे। पर अफ़सोस सां चवणो पए थो त मुस्लिम इन बिनी पीरियड में रहमान के विसारे चुको आहे। पर मोमिन जो किरदार इहो न आहे। अल्लाह जे नबी फरमायो अजबन लिअम्रिल मुमिन, मोमिन जो मामलो तमाम अजीब आहे। की अजीब आहे? अल्लाह जे नबी फरमायो जेकॾहिं रब मोमिन के का नेमत अता करे तो, का खुशी अता करे तो, का नवाजिश करे तो फौरन अल्लाह जे सामूं झुकी करे रब जो शुक्र अदा करे तो ऐं शाकिर बाने जे लाइ वो जन्नत तैयार कई आहे। मोमिन खुशी जे पीरियड में, नेमतुनि नवाजिशुनि जे पीरियड में रहमान के विसारींदो न आहे, बल्कि अल्लाह जे सामूं अञा वधीक झुकी पवंदो आहे, अल्लाह के वधीक याद कंदो आहे। अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रातिन जो उथी करे इबादत कन पिया। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी एक ॾींहुं मूं पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पेरनि मुबारक ॾांहुं नज़र कई। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पेर डिगे क़याम करण जे करे, अल्लाह जे सामूं घणो बीहण जे करे सोज विचां सुजी पिया। मूं अर्ज़ कयो मुंहिंजा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांजा अॻियां पोयां सभु गुनाह माफ़ करे छॾिया आहिनि। रब तव्हांजो ख़ताऊं माफ़ करे छॾियूं आहिनि। ओ रब जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पोइ तव्हां एतिरी मुशक़त छो था कयो, एतिरी महिनत छो था कयो, एतिरो पंहिंजो पाण खे रब जी इबादत में अल्लाहु अकबर खपायो छो था। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तारीख़ी अल्फाज़ अदा कनि था, फरमाइनि था आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा, जॾहिं रब मूं ते एॾो एहसान कयो आहे, अल्लाह मूं ते एतिरी नवाज़िश कई आहे, मुंहिंजूं अॻियूं पोयूं सभु लर्ज़िशूं ख़ताऊं रब जॾहिं माफ़ करे छॾियूं, अफला अकूनु अब्दन शकूरा, ए आयशा छा पोइ रब जो शुक्रगुज़ार बांधो न बणिजी वञा। अल्लाहु अकबर। ऐं शुक्र कीअं पियो अदा थिए? असां शुक्र जो कॉन्सेप्ट ही बदिले छॾियो आहे, नज़रियो ही बदिले छॾियो आहे। असां सम्झो था त नेमत अल्लाह जे तरफ़ां मिली, हाणे हथ खणी करे चवंदा रब तुंहिंजा लख शुक्र आहिनि। हाणे उहो पैसो असांजो फहाशी जे अॾनि ते सर्व थिए पियो, बेहयाई जे अॾनि ते ख़र्च थिए पियो, शराब नोशी में ख़र्च थिए पियो, बाज़ारुनि में ख़र्च थिए पियो। असीं निमाज़ुनि जे वेझो कोन अचूं, क़ुरान खे हथ कोन लाहियो, ज़िर्द ज़बान सां चई छॾियोसीं अल्लाह तुंहिंजो लख शुक्र आहे। ओ मुस्लिम, शुक्र जी डेफिनेशन तारीफ़ अल्लाह जे नबी तोखे ॿुधाई त जेकॾहिं रब एहसान करे त रब जे साम्हूं अञा वधीक झुकी पओ, ॼण त तो रब जो शुक्र अदा करे छॾियो। असां अल्लाह खे यादि कयूं ई कोन। औलाद अल्लाह जी अज़ीम नेमत। ओ उन खां वञी पुछ जेको बे औलाद आहे, बेसहारा, बीमारी जे बिस्तर ते आ, केर वठी अचण वारो वञण वारो कोन्हे को, उन खां वञी मालूम कर त औलाद रब जी केतिरी अज़ीम नेमत आहे। ही इब्राहिम खलीलुल्लाह अल्लाह खां बि थो घुरे। अल्लाहु अकबर कबीरा। पोढ़ाइप जी हालत आहे, रब जी रहमत मां ना उम्मीद कोन थियो आहे, दुआऊं बि थो घुरे। ओ मुंहिंजा रब, रब्बी हबली मिन सालिहीन, ओ मुंहिंजा अल्लाह मूंखे नेक औलाद अता फरमा, अल्लाह मूंखे नेक औलाद अता फरमा। हेॾा ज़करिया अलैहिस्सलाम अल्लाह खां दुआ बि थो घुरे, ओ मुंहिंजा रब मूंखे अकेलो न छॾिजा, व अंत खैरुल वारिसीन, ओ मुंहिंजा रब बेहतरीन वारिस अदा करण वारी तुंहिंजी ज़ात आहे। ओ मुंहिंजा अल्लाह मूंखे अकेलो न छॾिजा, मूंखे वारिस अता फरमा, मूंखे औलाद अता फरमा। औलाद एॾी अज़ीम नेमत अल्लाह जी, जो नबी रब खां घुरी घुरी करे इन औलाद खे माणियो। अल्लाह औलाद ॾिनो, उन औलाद खे जवानी ताईं पहुचाइण वारी ज़ात बि अल्लाह जी ज़ात आहे। जॾहिं जवान थियो उन जे लाइ रिश्ते जो इंतज़ाम करण वारी ज़ात बि अल्लाह जी ज़ात आहे। जॾहिं रिश्तो थियो, इन रिश्ते खे निभाइण जे लाइ तुंहिंजे लाइ रब वसाइल खोलिया, तो शादी जो इंतज़ाम कयो, खाधे पीते जो इंतज़ाम कयो। ओ बाना तुझी कुदरत कोने का, तुझो कमाल कोने को, बल्कि इन इंतज़ाम करण वारी ज़ात भी आत रब्बे कायनात जी ज़ात आहे। जॾहिं हर शइ अल्लाह जी ऐसी ताईं पहुचायो बि अल्लाह, त ख़ुशी जे मौक़े ते यादि करणु कंहिंखे खपिजे? हिकु अल्लाह खे। बानू चए थो न मुंहिंजो कमाल आहे, मुंहिंजी कमाई आहे, मुंहिंजी महिनत आहे। पर अफ़सोस ओ मुस्लिम, तो पंहिंजे जिस्म ॾांहुं शायदि नज़र कोन्हे कई त तुंहिंजे जिस्म में इहो जेको खून डोड़े पियो, जेका कुवत ऐं सलाहियत तुंहिंजे जिस्म में आहे, इहा पैदा करण वारी ज़ात अल्लाह जी ज़ात आहे। इहो हथ जेको तुंहिंजो मूवमेंट करे पियो, दिमाग़ तुंहिंजो कम करे पियो, और रब्बे कायनात जे करे तुंहिंजी हिकिड़ी रग थेड़े छॾे, और दुनिया वारा चरियो चवंदई, दुनिया वारा जॾो चवंदई, दुनिया वारा माज़ूर चवंदई, अदाइन में अकुल कोन्हे को, अदाई जॾो आहे, हल हली फिरी कोन थो सघे, अदाइन जा हथ कम कनि कोन पिया। इन्हनि हथनि खे कुवत बख़्शण वारी ज़ात अल्लाह जी ज़ात आहे। इन्हनि टंगुनि में इहो कुवत जो मादो पैदा करण वारी
जी ज़ात अल्लाह जी ज़ात आ। रब तोखे कुवत ॾिनो जिन कुवतुनि जे बलबोते ते तू कमाइण जे लाइक़ थे। हाणे जेकॾहिं अल्लाह तोखे एतिरो ख़ुशी जो मौक़ो ॾिनो आहे, ओ मुतकब्बिर न बणज, रब जे साम्हूं आजिज़ थी करे शुक्र अदा कर त अल्लाह ही नेमतूं बि अता करण वारी तुंहिंजी ज़ात आहे। त रब हिन मुंहिंजे घर जी फिज़ा में, मुंहिंजे ॻोठ जी फिज़ा में जेकॾहिं गूंजदी त रब तुंहिंजे क़ुरान जो आवाज़ गूंजबो, तुंहिंजे नबी जे फरमान जो आवाज़ गूंजबो। पोइ तो हक़ अदा करे छॾियो, वगरना तू इन इम्तिहान में नाकाम थी वहीं। अल्लाहु अकबर कबीरा। असीं ख़ुशी जे मौक़े ते रब विसारे वेंदा आहियूं, एतिरो त अॻिते निकिरी वेंदा आहियूं, एतिरो त अॻिते निकिरी वेंदा आहियूं जो डपु पियो लॻंदो आहे त किथे रब जो अज़ाब न अची कड़के। अल्लाह जे अज़ाब के दावत ॾींदे मुसलमान ख़ुशी जे मौक़े ते नज़र ईंदो आहे, शैतान खे ख़ुशि कंदो आहे, रहमान खे नाराज़ कंदो आहे। केॾो नाशुक्र आहे इंसान। अल्लाहु अकबर कबीरा। ओ इंसान तो रब जे कुरान के छॾे करे शैतानी आवाज़ के तरजीह ॾिनी। रब जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह जे नबी फरमायो, सौतानी मलऊना फि दुनिया वल आखिरा मिज़मारुन इंद नेमतिल वरिन्नतुन इंद मुसीबा। अल्लाह जे नबी फरमायो ब आवाज़ जिन आवाज़ जे मथा अल्लाह जी लानत वसंदी आहे। नंबर 1 मिज़मारुन इंद नेमतिल, अल्लाह ख़ुशी ॾिनी, पुट जी शादी आहे, न्याणी जी शादी आहे, ख़ुशी जो मौक़ो आहे। ख़ुशी जे मौक़े ते दोल शरनायूं वॼण, ओ इन म्यूज़िक जे आवाज़ ते, इन दोल जे आवाज़ ते, इन शरनायनि जे आवाज़ ते अल्लाह जी लानत वसंदी आहे। उन घर जे मथां शादी जो घराणो आहे। अल्लाहु अकबर कबीरा। ओ मुस्लिम, शादी जे मौक़े ते तुंहिंजे मथां अल्लाह जी लानत वसे, ॿुधायो त पोइ उन निकाह में बरकतूं किथां ईंदियूं, उन रिश्ते में मुहबत किथां पैदा थींदी। इहा ई वजह, इहो ई सबब आहे शादी जा 2 महीना मस गुज़रनि था, 3 महीना मस गुज़रनि था, नौबत तलाक ते पहुची वञे थी। न्याणी पंहिंजे घर वेठी आहे। अल्लाहु अकबर कबीरा। झेड़ो झगड़ो फितनो फसाद एतिरो त असांजे इन रिश्तनि में वधी वियो जो सालनि जा साल गुज़री विया, मुड़ुस पंहिंजे ज़ाल खे विहारण जे लाइ तयारु कोन्हे, ऐं ज़ाल जी हालत इहा आहे जो मुड़ुस जो मुंहुं ॾिसण जे लाइ तयारु कोन्हे, उन घर में कदम रखण जे लाइ तयारु कोन्हे। वजह चाहे, सबब चाहे, ओ मुस्लिम, तो इन शादी जी, इन अज़ीम रिश्ते के जोड़न जे टाइम ते रब जी रहमत को नातिल कई, अल्लाह जी लानत के दावत ॾिनी। उन करे अल्लाह तुंहिंजे रिश्तनि मां मुहबत ई ख़त्म करे छॾी। अल्लाहु अकबर। आई ॾींहुं वेठो आहे साईं को, हाणे को वज़ीफ़ो ॿुधा, माई मारी मथां ठही कोन थी, कुर्ब असांजो आई कोन, हिक ॿिए जो मुंहुं ॾिसण जे लाइ तयारु कोन हुयो। साईं को अहिड़ो वज़ीफ़ो ॿुधा, अहिड़ो को दम ॿुधा जो इन ॻाल्हि जे मथां कयां त मन घर करे। तोखे हाणे होश आयो आहे जॾहिं तो अज़ीम रिश्ते निकाह जहिड़े के अज़ीम रिश्ते जोड़न माल तोखे रब विसरी वियो। हाणे तोखे दम यादि आयो आहे, हाणे तोखे ज़िक्र यादि आयो आहे, हाणे तोखे अल्लाह यादि आयो आहे। जंहिं टाइम ते तोखे रब यादि करणो हो, उन टाइम ते तूं रब खे विसारे वेठो आहीं। अल्लाह अकबर। अल्लाह जे नबी फरमायो, इन आवाज़ जे मथां अल्लाह जी लानत वसे थी। ख़ुशी जे मौक़े ते लानत वसे, पोइ ख़ुशी कोन्हे, उहो अज़ाब आहे। रब जे अज़ाब खे असीं दावत ॾियूं पिया। अल्लाह जे नबी फरमायो, सुनन तिरमिज़ी जी रिवायत,
रब जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए तो मुझी उम्मत जे अंदर 3 किस्म जा अज़ाब इंदा, खस्फुल व मस्खुल व कज़फुल। अल्लाह जे नबी फरमायो मुझी उम्मत में 3 किस्म जा अज़ाब इंदा। केड़ा अज़ाब? खस्फुल, इंसान हलंदो पियो ज़मीन ते, ज़मीन फाटी पवंदी या ज़मीन इंसान के जिंदा पंहिंजे अंदर ॻीहे विझंदी। व मस्खुल, ही इंसान जी सूरत में सुमदो और जे इंसान जी खूबसूरती रब बयान फरमाए तो अल्लाह रब्बुल आलमीन लक़द खलक़नल इंसान फी अहसनि तक़वीम। अल्लाह फरमाए तो इंसान मूं तोखे खूबसूरत पैदा कयो आ, वणंदड़ पैदा कयो आ, हसीन और जमील पैदा फरमायो आ। पर अल्लाह जा नबी फरमाइन था को वक्त ईंदो मुंहिंजी उम्मत जे मथा जो ही इंसान एतिरो त सोणो चेहरो खणी करे सुम्हंदो, पर सुबुह ते जीअं ई उथंदो आईने जे साम्हूं ईंदो उनजी शकिल इंसाननि मां बदिले करे अल्लाह उन खे सूअर ऐं भोलड़े जो बनाए जहिड़ी शकिल बनाए छॾींदो। इंसान उथंदो इंसानी शकिल सां न, या तुझो बूथ सुवर जो थियल हूंदो या भोलड़े जी शकिल। अल्लाह अकबर कबीरा। नंबर 3 अल्लाह जे नबी फरमायो मुंहिंजी उम्मत ते इहो वक्त ईंदो जो अल्लाह रब्बुल आलमीन उन जे मथां पत्थरनि जो मींहुं वसाईंदो। अल्लाह अकबर। मजलिस मां हिकु सहाबी चए तो अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व मता ज़ालिका या रसूल अल्लाह। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतरा खतरनाक अज़ाब ये केड़े वक्त में ईंदा, माहौल केड़ो हुंदो, हिन उम्मत जा अमल केड़ा हुंदा जिंजे करे अल्लाह जा ये सख्त ते अज़ाब हिन उम्मत जे मथा अची कड़कंदा। अल्लाह जे नबी फरमायो जॾहिं 3 बुरायूं मुंहिंजी उम्मत में आम थी वेंदियूं, इज़ा ज़हरतिल काइनातु वल मादिफु व शुरिबतिल खुमूर। अल्लाह जे नबी फरमायो जॾहिं ॻाइण बजाइण आम थी वेंदो, ॻाइण बजाइण वारनि औरतुनि जो तादाद वधी वेंदो। आहे को घर खाली जंहिंमें ॻाइणी न हुजे? ज़रूरी कोन्हे तो जेको पेशे जे एतबार सां ॻाइणी हुजे। मोबाइल जेब में वञी खोले ॾिस, ॾींहं राति एयरफोन कंदे लॻी पिया, गाना ॿुधे पई, गाना ॻाए पई। क़ुरान डाउनलोड तुंहिंजी न्याणी जे मोबाइल में कोन मिलंदो, तुझे पुट जे मोबाइल में तकरीरों नज़मों रब जे कुरान जी तिलावत कोन मिलदी, पर पूरो मेमोरी कार्ड तो के फिल्म ने ड्रामा ने गानन सा भरियल मिलदो। ओ मुस्लिम, आज हर मुसलमान जी जेब सिनेमा घर बंजी चुकी आ, होटल में वञण जी जरूरत कोने रही, सिनेमा बंद थी वियो, उते वञण जी जरूरत कोन रही। ओ मुसलमान ही नौजवान रात जे टाइम ते सवड़ कंबल मथा विझी करे सजी रात उघाड़ियूं फिल्मूं ॾिसी करे, अल्लाह अकबर, बेहूदा कलाम ॿुधी करे सजी रात अल्लाह जी लानत जी लपेट में गुज़ारे तो। ओ मुस्लिम, तुंहिंजे दिल मां अल्लाह जो ख़ौफ कीअं ख़त्म थी वियो जेकॾहिं तो इन लानत जी लपेट में सुते ऐं सुबुह जो थी तुंहिंजी शकिल अल्लाह सुवर जी बनाए छॾे, भोलड़े जी बनाए छॾे। न तूं दुनिया वारनि खे मुंहुं ॾेखारण जे काबिल रहंदे, न अल्लाह रहमान के मुंह दिखारण जे काबिल रहंदे। छो कोन पियो ॾिजी मुस्लिम? तुंहिंजे दिल मां अल्लाह जो ख़ौफ एतिरो ख़त्म थी वियो, सॼी रात कन में एयरफोन लगी पिया, निंड अची वञे थी फजर खां पोइ, फजर में तो उतो कोन 8-10 बजे जेॾी महिल अख खुली तो मोबाइल अञा आन लॻो पियो आहे, गाना ॿुधंदे ॿुधंदे निंड अची विया, होश कोन त मोबाइल बंदि कयां, होश कोन त एयरफोन कढा। ओ मुस्लिम, कई सुता उथी कोन सघिया जेकॾहिं इन जुमिले खे यादि करी त इहो ॾोह कॾहिं बि कोन करी। इहो जेकॾहिं तुम्हें होश हुजे त अखियूं बंदि थींदियूं, अले खोले सघां या न सघां?
इन हालत में मरी अल्लाह के केड़ो जवाब दींदुसि। इहो तुझो खौफ डप तुझी दिल मां मुस्लिम निकरी वियो। अज अम्मा भेण भी शादी जे मौके ते नीम ओढ़िया लिबास पाए करे सॼी रात ढोल तमाशनि जे विच में डांस करे सुम्हे थी। ओ मुंहिंजी अम्मा मुंहिंजी भेण तुंहिंजी दिल मां खौफ छो ख़त्म थी वियो। इन हालत में डांस कंदे कंदे बेहूदा कलाम ॿुधंदे ॿुधंदे इन ढोल खे वॼाईंदे वॼाईंदे जेकॾहिं तुंहिंजी मौत थी वई या सुबुह जो उथे अल्लाह तुंहिंजी शकिल बदले छॾी या त सुवर जो बनाए छॾे या अल्लाह तोखे भोलड़े जो बनाए छॾे। ओ मुंहिंजी अम्मा मुंहिंजी भेण ॿुधा न तूं दुनिया जे क़ाबिल रहंदे न आख़िरत जे क़ाबिल रहंदे। अल्लाहु अकबर कबीरा। अल्लाह जे नबी फरमायो ॻाइण वॼाइण आम थी वेंदो। अॼु चए थी जेकॾहिं शादी में ॻाइण वॼाइण कोन्हे त मज़ो ई कोन्हे। अच्छा तोखे लानत में मज़ो थो अचे रहमत में न। फैसलो तुंहिंजे मथां आहे। अल्लाह रहमान खे यादि कंदे क़ुरान जी तिलावत हलदी पई बेहतरीन दीनी नज़मूं हलदियूं पियूं अल्लाह जी रहमत पई वसंदी। चए थो न मज़ो ई कोन्हे। होॾां शैतान ख़ुशि पियो थिए लानत अल्लाह जी वसे पई रहमान नाराज़ पियो थिए। अची घर तफ़सिलो थींदो आहे त हिन रिकॉर्ड तोड़े छॾिया। शादी तो हुई फुलां जी छा त मज़ो हुयो छा त डांस हुई छा त डेक में हलिया छा त गाना हुया फुलानी नाच में रिकॉर्ड तोड़े छॾिया। ऐं ॻाइण वॼाइण छा इहा क़ौम फलाह कीअं पाईंदी। माइन जा राग बजीब वजड़े दोल सगोरा शादी अबाणनि जी। ही हाणे औरत राग बेचे वजड़े दोल सगोरा जे क़ौम वटि दोल सगोरो हुजे उहा क़ौम करे कामयाबी माणी थी हरगिज़ न। अल्लाहु अकबर। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदा मुअव्वज़ा बिन्त अफ़रा रज़ियल्लाहु ताला जी रुख़सती जे वक़्त आया। ग़लत लफ़्ज़ नबी कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदा हुया। असांजे इन रागनि में असांजे इन्हनि गाननि में शिरक इन गाननि में बेहयाई इन्हनि रागनि में बेहयाई जा लफ़्ज़ उरूज ते। अल्लाहु अकबर। अॼु हिकिड़ो ॿियो बि तव्हांजो नज़रियो बदिलणु चाहियां थो। असां शादी जे मौक़े ते मौलूदी घुराईंदा आहियूं। असां बि घुराया असांजे शादियुनि में बि हुया उन टाइम ते शऊर कोन हुयो। अल्हम्दुलिल्लाह अज असांखे शऊर अची चुको आहे त सुन्नत छा आहे बिदअत छा आहे सही छा आहे ग़लत छा आहे शिरक छा आहे तौहीद छा आहे अज पहचान अची वई आहे। ऐं असां इहे मौलूद जॾहिं वराए वराए ॿुधा त इन्हनि मौलूदनि जेको शिरक ॻायो आहे शायदि सूफ़ियत में एतिरो कोन ॻायो आहे। अल्लाहु अकबर। इन्हनि तमामु मौलूदनि जे अंदरि तव्हांखे बिदअत मिलंदी शिरक मिलंदो कूड़ मिलंदो कूड़ा किस्सा ऐं कहानियूं मिलंदियूं। इन्हनि जा मौलूद बि नाजाइज़ करार थी पिया छो त इन्हनि जे मौलूदनि में बि शिरक शिरक ॻायो वियो आहे। इल्ला माशाअल्लाह को मौलूद हूंदो जंहिंमें शिरक न हुजे वगरना इहे मौलूदी ॻाइनि शिरक था। परहेज़ करणु खपजे बचणु खपे असांखे। अहिड़नि माण्हुनि खे न घुराइणु खपे जेको असां तौहीद वारनि जे विच में वेही करे अची शिरक जी प्रचार करे। हरगिज़ बर्दाश्त कोन कबो। अल्लाह जे नबी शिरक के बर्दाश्त कई कोने। सहाबा वेठा आहिनि। सैयदा मुअव्वज़ा बिन्त अफ़रा रज़ियल्लाहु ताला फरमाए थी त मुंहिंजी रुख़सती जो वक़्तु हुयो अल्लाह जे नबी मुंहिंजे खटोले ते थी वेही रहिया। नंढड़ियूं मासूम जुवेरियातुन लना जुवेरिया चइबो अरबी में नाबालिग ॿारड़ी खे मासूम ॿारड़ी खे। बालिग औरत जो आवाज़ चार दीवारी खां ॿाहिरि न वञे। ॻाइण जी बि शरीयत जेकॾहिं इजाज़त ॾिनी आहे त उहे ॿारड़ियूं जेके अञा बलूगत जे हद ते कोन पहुतियूं आहिनि अञा मासूम आहिनि उन्हनि खे इन मौक़े ते ॻाइण जी शरीयत इजाज़त ॾिनी आहे। पर ॻाइण बि उहो जंहिंमें न शिरक हुजे जंहिंमें न बिदअत हुजे न जंहिंमें बेहूदगी हुजे त उहे ॻाई सघनि थियूं। पर उहे बि केरु जुवेरियातुल लना असां जूं मासूम ॿारड़ियूं ॻाए रहियूं हुयूं। ऐं गायन छा पे
बदर के मैदान में जेके शहीद थिया उन्हनि जी याद में तरानो पढ़ी रहियो हुयूं। तरानो पढ़ंदे पढ़ंदे चवनि तूं वफीना नबीउन यअलम मा फी गदिल। गाइंदे गाइंदे चवनि थियूं असांजे विच में हिकु नबी आ जे नबी के ख़बर आ त सुभाणे छा थींदो। गैब जो इल्म मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ला साबित कन पियो त असांजे विच में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एड़ो नबी आ जी नबी के ख़बर आ त सुभाणे छा थियणो आ। नबी सुभाणे जो ख़बरूं ॼाणे थो। अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी तारीफ़ ॿुधी करे कूड़ी तारीफ़ ॿुधी करे ख़ुशि कोन थिया। अल्लाहु अकबर कबीरा। अल्लाह जे नबी फरमाया रुक जी वञो ये अल्फाज वरी ॿीहर न दोहराइजो। अल्लाह अकबर। अल्लाह जे नबी फिल फौर उन्हनि शादी जे मौके ते ॻाइण वारनि नंढड़ियुनि ॿारड़ियुनि जे ज़बान मां शिरकिया लफ़्ज़ ॿुधो फिल फौर पाण टोकीनि था रोकीनि था त इहे लफ़्ज़ वरी ॿीहर न अदा कजो। जेको पहिरीं ॻाए रहियूं हुयो उहो ई ॻायो ऐं इन अल्फाज़ खे वरी न दोहराइजो। छो त इहे शिरक ते मबनी अल्फाज़ हुया। इन्हनि में शिरक जी बोई अल्लाह जे नबी फौरन रोकियो। असांजे घरनि में छा पियो वञे। अल्लाह अकबर करे गौर सां ॿुधो थी मुस्लिम केतिरो शिरक असांजे घरनि में ॻायो वञे थो केतिरी बेहूदगी ॻाई वञे थी पर असां वॾा लुत्फ़ अंदोज़ पिया थींदा आहियूं। ओ मुस्लमानो हरगिज़ न। अल्लाह जे नबी फरमायो घरनि में जॾहिं ॻाइण वॼाइण आम थी वञे त इहा उम्मत इंतज़ार करे या त अल्लाह उन घराणे खे ज़िंदा ज़मीन में दफ़नाए छॾींदो या अल्लाह उन्हनि जूं शक्लियूं बदिले छॾींदो या अल्लाह उन घराणे जे मथां पथरनि जो मींहुं वसाईंदो। सैलाब थोड़ो अज़ाब हुयो उन टाइम ते त हिन मुसलमान जो साह सोड़ो हुयो जीअं अज़ाब टरियो रब याद ई कोन्हे। अञा बि उन अज़ाब जी कैफ़ियत असांखे घेरियो वकोड़ियो पई आहे। ज़मीनूं असांजूं बर्बाद थी वियो फसल बर्बाद थी विया घरनि खां थी बेघर थी विया थी पर सुधरिया थी कोन। पोइ बि थोड़ी नेमत मिली वरी बि उहो ॻाइण वॼाइण वरी भी वो दोल शरनायूं वरी भी शैतान के खुश करण के चक्कर में आयूं रहमान के असां विसारे चुका आयूं। छो त असांजे दिलनि मां अल्लाह जो खौफ खत्म थी वियो आहे। अल्लाह जे नबी फरमायो नंबर 1 जॾहिं ॻाइण वॼाइण आम थी वेंदो त इन उम्मत जे मथां इहे 3 अज़ाब ईंदा। वल माज़िफ़ो नंबर 2 ॻाइण वॼाइण जा आलात वधी वेंदा। अज वनी करे तू नेट तालाए ॾिस मीडिया ते वनी ॾिस हर गाने के नए धुन जे अंदाज में पेश कयो वञे पियो। उन्हनि धुननि जा नाला उन्हनि आलात जा नवा नवा नाला वठी करे इंट्रोड्यूस करायो वेंदो आहे तारुफ करायो वेंदो आहे। फलाणो गानो फलाणी धुन ते ईंदो। अल्लाह जे नबी फरमायो जॾहिं धुनूं वधी वेंदियूं ॻाइण वॼाइण जा आलात वधी वेंदा दोल शरनायूं वधी वेंदियूं हे उम्मत इंतजार करे अल्लाह इन उम्मत के या जिंदा जमीन में गाड़े छॾींदो या अल्लाह उन्हनि जो इंसानी शक्लों खसे करे उन्हनि खे सुवर ऐं भोलड़ो बनाए छॾींदो या अल्लाह इन उम्मत जे मथां पथरनि जो मींहुं वसाईंदो। हिकिड़ो ठको रुगो थियो खेवण जो गोड़ जो ठको थियो मुसलमान 3 ॾींहं ताईं ॾकियो पिए। और मुसलमान तो क़यामत जे ठके के विसारे वेठो हुई मौत जी कैफियत के विसारे वेठो हुई। जेकॾहिं इन हालत में तुंहिंजो मौत अची वियो गाना ॿुधंदे ॿुधंदे आलात वॼाईंदे वॼाईंदे तुंहिंजो मौत अची वियो रब खे कहिड़ो मोह ॾेखारींदे। ओ मुस्लिम या इन हालत में तुंहिंजे घर जे मथां अल्लाह जे करे पथरनि जो मींहुं वसायो बर्बाद थी वेंदे तबाह थी वेंदे। ओ मुस्लिम ॿुधा रब खे कहिड़ो मोह ॾेखारींदे। अल्लाह अकबर। अल्लाह जे नबी फरमायो नंबर 3 गुनाह व शुरबतिल खुमूर
हिन उम्मत में जने शराब आम जाम थी वेंदो, शराब नोशी वधी वेंदी त ही उम्मत इंतजार करे त अल्लाह या तो उन जे मथा पत्थरन जो मींह वसाईंदो, या अल्लाह उन्हनि जे शक्लनि खे बदिले छॾींदो, या अल्लाह उन्हनि खे ज़िंदा ज़मीन में गाड़े छॾींदो। शराब आम थी वियो, जिन विक्सी बॉन्ड नवा नवा लेबिल लगाए करे असां शराब जे नाले के तब्दील करे छॾियो। शराब विकिरो करण जे लाइ लाइसेंस जारी थी आहे, शराब जा अदा वधी विया, का पाबंदी कोन्हे, का रोक टोक कोन्हे। जिन टाइम ते शराबी चाहे उनके शराब अवेलेबल मिलंदो, मिली सके तो। अल्लाह जे नबी फरमायो मुंहिंजी उम्मत में जॾहिं शराब आम जाम थी वञे, ही उम्मत इंतजार करे रब जे अज़ाब जो त किथां अल्लाह जो अज़ाब उन्हनि जे मथां न अची कड़के, रब उते मथा पत्थरनि जो मींह न वसाए। या अल्लाह इन्हनि शराबिल इन्हनि मवालिन का इंसानी शक्ल कते करे उन्हनि खे सुबर ऐं भोलड़ो बनाए छॾे। अल्लाहु अकबर कबीरा। ऐं ये टई बुरायूं अॼु मुआशरे जो नासुर बणिजी चुकियूं आहिनि, आम जाम आहिनि। का शादी खाली कोन्हे, का ख़ुशी जो मौक़ो खाली कोन्हे जंहिंमें रहमान खे नाराज़ न कयो वञे। पोइ अल्लाह जा अज़ाब ईंदा या कोन ईंदा? असां पाण दावत पिया ॾियूं, असां पाण सॾियूं पिया अल्लाह जे अज़ाब खे। अल्लाह अकबर। ओ मुसलमान समझी वञ, ही ख़ुशी जो मौक़ो, शादी जो मौक़ो, रहमान खे यादि करण जो मौक़ो आहे। तारीख़ी शादी आहे उन मुसलमान जी जंहिंजे शादी जे मौक़े ते फिज़ाउन में अल्लाह जो क़ुरान हुजे, मोहम्मद जो फरमान हुजे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रब के तौफीक ॾींदो आहे त इन मौक़े ते उनजे मुआशरे में, उनजे खानदान में, उनजे घर में, उनजी सोसाइटी में अल्लाह जे क़ुरान जी तिलावत हलदी हुजे, मोहम्मद जे फरमान जो प्रचार थींदो हुजे। इहो मुस्लिम मोमिन यकीनन क़ाबिल दीद आहे ऐं इहो क़ाबिल तारीफ़ आहे जंहिंखे रब तौफीक ॾिनी आहे त ख़ुशी जे मौक़े ते बि रहमान खे कॾहिं न विसारजे। अल्लाह अकबर कबीरा। निकाह अज़ीम अमल, निकाह हर नबी जी सुन्नत आहे, हर नबी जी सुन्नत। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो वलक़द अरसलना रुसुलन मिन क़ब्लिका वजअलना लहुम अज़वाजन व ज़ुर्रिया। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो ए मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां खां पहिरीं बि असां जेके बि नबी ऐं रसूल मोकिलिया, अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खे घर वारियूं बि अता फरमायो ऐं औलाद जहिड़ी अज़ीम नेमत सां नवाज़ियो। हर नबी जूं घर वारियूं हुयूं, हर नबी शादी कई, इन निकाह जी अहमियत जो अंदाज़ो लगायो। रब्बे कायनात सब खां पहिरीं जेके ॿ इंसान पैदा कया, सैयदना आदम अलैहिस्सलाम ऐं अम्मा हवा अलैहिस्सलाम खे रब्बे कायनात पैदा फरमायो। इन औरत खे सब खां पहिरीं जेको रिश्तो मिलियो, अम्मा हवा अलैहिस्सलाम सब खां पहिरीं अम्मा न चवराई, भेण न चवराई, नुंहुं न चवराई, बल्कि अल्लाह अम्मा हवा अलैहिस्सलाम के सब खां पहिरीं जे रिश्ते सां जोड़ियो, उहो रिश्तो ज़ाल जो रिश्तो हुयो। सैयदना आदम अलैहिस्सलाम जी इन अम्मा हवा के ज़ाल बनायो वियो। अल्लाह अकबर। सब खां पहिरीं औरत के जेको रिश्तो मिलियो उहो कहिड़ो? ज़ाल जो रिश्तो। ज़ाल थींदी औलाद थींदो, पोइ मां बणबी। औरत के सब खां पहिरीं इन निकाह जे ज़रिए ज़ाल जे अज़ीम रिश्ते सां हमकिनार कयो वियो। इन मां अंदाज़ो लगायो त निकाह केतिरो अज़ीम अमल आहे। अल्लाह हर नबी के घर वारियूं बि अता फरमायूं, औलाद बि अता फरमायो ऐं अल्लाह बतौर नेमत इन जो ज़िक्र फरमायो। ए मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां तव्हां खां पहिरीं जेके बि रसूल मोकिलिया, उहे रसूल इन नेमतुनि सां हमकिनार हुया जो अल्लाह उन्हनि खे घर वारियूं बि अता फरमायो ऐं औलाद जहिड़ी अज़ीम नेमत सां नवाज़ियो। हिकिड़ी घर वारी न, अल्लाह हर नबी खे फ्री हैंड छॾियो हुयो। इन जी वजह
तो अल्लाह रब्बुल आलमीन नबी के अल्लाह जे अनबिया रसूल के घणियूं शादियूं करण जो इख्तियार छो ॾिनो हुयो। पॉइंट जी ॻाल्हि आहे, मुस्लिम नोट कजा। सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम दुआ पियो घुरे हिकिड़े ॾींहुं, चए तो त लअतूफन लैलता मिअत इमरातिन, आऊं अॼु राति पंहिंजे 100 घर वारनि ॾे वेंदुसि, उन्हनि सां मिलंदुसि, ऐं उन्हनि 100 घर वारनि मां मूंखे औलाद थींदो, पुट जो औलाद थींदो। 100 घर वारियूं 100 पुट ॼणी जो, ऐं उहे कंदा छा? अल्लाह जी राह में जिहाद कंदा। पर इंशाअल्लाह कोन चई। 100 घर वारियुनि सां मिलियो, 99 के औलाद थियो ई कोन, हिकिड़ी के औलाद थियो, उहो बि नाक़िस ऐं अधूरो। अल्लाह जे नबी फरमाए जेकॾहिं सुलेमान अलैहिस्सलाम इंशाअल्लाह चवे हा त इहे 100 घर वारियूं 100 पुट ॼणीनि हा। अल्लाहु अकबर। सब जा सब मुजाहिद थियना, पर इंशाअल्लाह न चवण जे करे 99 के तो औलाद कोन थियो, हिकिड़ी के जेको पुट जायो उहो बि अधूरो जायो, नाक़िस जायो, इंशाअल्लाह न चवण जे करे। त सुलेमान अलैहिस्सलाम जो घणियूं घर वारियूं? 100 शादियूं, 100 निकाह हिकिड़े नबी जो। अल्लाहु अकबर। हर नबी के अल्लाह फ्री हैंड छॾियो हुयो इन मामले में, तो जेतिरियूं बि चाहे शादियूं करे सघे तो, पंहिंजे अक़द में आणे सघे तो। छो? अच त इल्लत मुहम्मद जे फरमान में ॿुधाई सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जे नबी फरमाया माशर शबाबी मन इस्तता मिनकुमुल बात फलियतज़व्वज फइन्नहु अग़ज़्ज़ु लिलबसर व अहसन लिलफरज। अल्लाह जे नबी फरमायो ए नौजवानो, जेकॾहिं रब तव्हां खे ताक़त ॾिनी आहे त तव्हां शादी कयो। छो त शादी करण सां 2 फ़ाइदा ज़रूर मिलदा। इन शादी ऐं निकाह करण खां बाद में ओ मुसलमान, जेकॾहिं तुंहिंजूं नज़रूं हेॾां होॾां फिरन पियो, ग़लत रस्ते ॾे वञनि पियो, पंहिंजी घरवारी मौजूद हूंदी, पंहिंजी इज़त मौजूद हूंदी, इन निकाह जे करे, घरवारी अचण जे करे अल्लाह तुंहिंजे इन नज़रुनि खे झुकाए छॾींदो। तुंहिंजूं नज़रूं गुनाहनि ॾांहुं कोन उथंदियूं, अल्लाहु अकबर, ग़ैरनि ॾांहुं कोन उथंदियूं। तुंहिंजूं नज़रूं झुकी पवंदियूं हया जे करे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु अल्लाह तमाम अनबिया के फ्री हैंड इन करे छॾियो त मता मुंहिंजे अनबिया रसूल जी तरफ़ केर आंगुर खणी करे इशारो न करे त इहो नबी त औरतुनि ॾांहुं नज़रूं खणी करे निहारींदो हुयो या औरतुनि सां उन जा के तालुकात हुया। हरगिज़ न। अल्लाह जे नबियनि खे अल्लाह फ्री हैंड इन करे छॾियो त हू जेतिरा चाहिनि निकाह कनि, जेतिरियूं शादियूं वधीक कंदा ओतिरा गुनाहनि खां बचियल रहंदा। ऐं नबी गुनाहनि खां पाक रहण ज़रूरी हुयो। इन करे छो त नबूवत जो ऐलान पियो करे त मतां केर आंगुर खणी न वेझे। त निकाह जी बरकतुनि मां हिकिड़ी बरकत फइन्नहु अग़ज़्ज़ु लिलबसर, नज़रूं गुनाहनि खां बची पवंदियूं। व अहसनु लिलफरज, शर्मगाह जी हिफ़ाज़त थींदी। इंसान गुनाहनि जे वेझो कोन वेंदो, पंहिंजो हक़ मौजूद हूंदो, पंहिंजी इज़त मौजूद हूंदी, कॾहिं उनजे ख्याल में ॿिए कंहिंजो ख्याल न ईंदो। अल्लाह उनजी इफ़त ऐं पाक दामनी जी हिफ़ाज़त फरमाईंदो आहे इन निकाह जी बरकत सां। उन करे नबी हिक खां वधीक निकाह करण वारा सुलेमान अलैहिस्सलाम जो 100 घर वारियूं। ऐं अल्लाह इन उम्मत खे बि 4 निकाह करण जी इजाज़त ॾिनी आहे। असीं हिकिड़ी ते इक्तफ़ा कयूं था, इहो तॾहिं जॾहिं वसाइल न हुजनि। अल्लाह जेकॾहिं वसाइल ॾे पियो त रब इब्तिदा किथा कई आहे। क़ुरान खणी पढ़, रब फरमाए तो फंकिहू मा ताब लकुम मिनन निसा मसना व सुलास व रुबा। अल्लाह फरमाए तो ओ मुसलमानों, नौजवानों,
निकाह कयो जेका तव्हां के पसंद लगे उन मां ब टे टे चार चार शादियों कयो, चार चार निकाह कयो। फ़इन ख़िफ़्तुम अल्ला तअदिलू फ़वाहिदा, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो जेकॾहिं तव्हांखे डपु हुजे ख़ौफ़ हुजे त उन्हनि जे विच में इंसाफ़ न करे सघंदो त पोइ हिकिड़ी ते इक्तफ़ा कयो, हिकु निकाह ज़रूर कयो, वगरना शरीयत तव्हांखे चार निकाह करण जी इजाज़त ॾिनी आहे। रब तव्हांखे तौफ़ीक़ ॾिनी आहे, ताक़त ॾिनी आहे, तव्हां संभाले सघो पिया, हक़ अदा करे सघो पिया त शरीयत चए थी ॿ टे टे चार चार निकाह कयो। इन निकाह करण सां ओ मुसलमान तो गुनाह जी जिंदगी का बची पवंदे। अल्लाह अकबर। अल्लाह जे नबी जो केतिरियूं शादियूं, केतिरा निकाह। उन मुआशरे जो छा चवण जे मुआशरे जे अंदर इहो दिलनि में ख़ौफ़ ईंदो हो त का कंहिंजी न्याणी बेवा थी वई आहे, मुतल्लका थी वई आहे, ॿिए खे एहसास थींदो हुयो त इहा न्याणी पंहिंजे माइटनि में छो, इन्हे जो निकाह छो कोन थो थिए। फिक्रमंद थी वेंदा साहबा। अॼु घरनि में कुंवारियूं न्याणियूं वेठियूं आहिनि जेके पोढ़ाई ॾांहुं कदम वधाइनि पियो। मामू बि अखियूं पूरियो वेठो आहे, चाचो बि अखियूं बंदि कयो वेठो आहे, अब्बा खे बि का फिक्र कोन्हे, अम्मा खे बि का फिक्र कोन्हे। गुनाहनि जी ज़िंदगी में न्याणी ॻरे पई, पुट ॻरे पियो। हिन पुरफ़ितन दौर जे अंदर बुराई जे आम थियण वारे इन माहौल जे अंदर बि अॼु अञा बि अहिड़ा मुसलमान घराना मौजूद आहिनि जंहिंमें न्याणियूं पोड़ियूं थियनि पियूं, पर अम्मा ऐं अब्बा खे का फिक्र कोन्हे। ओड़े पाड़े जे मामन चाचन सगन रिश्तन के का परेशानी कोने त मुंहिंजी भाणे जी पोड़ी थे पई, मुंहिंजी भाईटी पोड़ी थे पई, मुंहिंजे मामे जो औलाद अञा ताईं मौजूद आहे, मुंहिंजा पुट भी मौजूद आहिनि। हू न्याणियूं पंहिंजी जिंदगी तबाह कंदे नज़र अचनि पियो। न इन मामे के फिक्र आहे, न चाचे के फिक्र आहे, न अब्बा के फिक्र आहे, न अम्मा के फिक्र आहे, न ही के जमायती दोस्त अहबाब के फिक्र त इने मुसलमान जी जिंदगी अले की पे गुजरे। न्याणियुनि जो पी आहे ऐं पुटनि जो पी आहियां, को एहसास करे हली करे वञी रिश्तो जोड़े, इहो असांजे अंदरां तसव्वुर ई मिटिजी चुको आहे। पसंद जो दौर हलियो आहे, बेहयाई जो दौर हलियो आहे। अम्मा अब्बा के खबर कोने, सेटिंग पहिरीं थी पई आहे। अल्लाह अकबर कबीरा। इहा बुराई ना है, ॿियो छा आहे, इहो गुनाह ना है त ॿियो छा आहे। ओ मुस्लिम तुंहिंजे घर में इहो गुनाह केतिरो आम पियो हले। अब्बा खे बि ख़बर आहे, अम्मा खे बि ख़बर आहे, भाउ खे बि ख़बर आहे, नाने खे बि ख़बर आहे, चाचे खे बि ख़बर आहे, मामे खे बि ख़बर आहे, उन न्याणी जे पीउ खे बि ख़बर आहे त मुंहिंजी न्याणी किथे आहे। अल्लाह अकबर। मुंहिंजो पुट किथे आहे। पर पोइ बि गैरत वारी पट्टी लाहे करे मुसलमान गैरत जो जनाज़ो कढी करे उहो मंज़र ॾिसे पियो, पर पोइ बि न्याणी ऐं पुट जो निकाह करण जे लाइ तयार कोन्हे को। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अचो त नबी जो मुआशरो था ॾिसूं। अल्लाहु अकबर कबीरा। सैयदा फातिमा बिनते कैस रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी, सही बुखारी जी रिवायत आहे, फरमाए थी जॾहिं मूंखे तलाक थी वई, तलाक जी इद्दत गुज़ारियां पई, अञा तलाक जी इद्दत में वेठी आहियां, टिन सहाबा किराम मूं ॾांहुं निकाह जो पैगाम मोकिले छॾियो। कहिड़ा टे सहाबा? अबू सुफियान, अबू जहम ऐं उसामा बिन ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हुम। टे सहाबा निकाह जो पैगाम पहिरीं मोकिलीनि पिया, अञा इद्दत जे अंदर तलाक याफ़्ता औरत वेठी आहे। अॼु जो मुआशिरो तलाक याफ़्ता औरत खे बुरो समझी करे उन खे ठोकर हणी छॾींदो आहे त इन जी पहिरीं तलाक थी वई आहे, पहिरीं उहे घर कोन कयो आहे त हाणे वरी किथां घर कंदी। अल्लाह जा माना तो फ़ैसिलो ईअं ई ॾेई छॾियो। तोखे कहिड़ी ख़बर ॾो मुड़ुस जो हुजे? कहिड़ी ख़बर? औरत के दो दी वेठे, अच्छा मुड़स मारे कुटे तलाक दे घर में कढी छॾे, पर उन्हें के पो ॿी बि घर वारी मिली वेंदी,
पर उन औरत के जेके धिका दी करे घर में कढियो वियो, तलाक दिनी वई, उन जी जिंदगी इए गरी वेंदी, उन के केर कबूल करण जे ला तैयार कोन होंदो। छो त अदा इने के पहिरी तलाक थी वया, इने ई पहिरी पंजो घर खराब कयो आ, हाणे वरी केड़ो घर कंदी। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। ओ मुसलमान, तुंजो यो फैसलो ना इंसाफ ते मबनी आ। छो त थी सके तो औरत जो कसूर न हुजे। तोखे कहिड़ी खबर? सहाबा किराम इए औरत के वेहण कोन ॾींदा हुया। असांजे पाड़े में ही ॾिसो केतिरियूं बेवा औरतूं मौजूद आहिनि, केतिरियूं तलाक याफ़्ता मौजूद आहिनि। उन जे मथां को हथ रखण वारो आहे, कौन के कबूल करण वारो आहे? जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पहिरी शादी। अल्लाह अकबर। असां तो सोचे भी कोन था सघूं त असां एडी वडी उम्र जी औरत सां कॾहिं निकाह कंदासीं। सैयदा खदीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा बेवा, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पहिरियों निकाह, अल्लाह जे नबी कंवार आहिनि, वो बेवा है, 40 साल जी उम्र ते पहुंची चुकी आहे, पर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियों निकाह कयो आहे त बेवा सां कयो आहे। छो त अल्लाह जे नबी जो फरमान आहे, असाई अलल अरमिला वल मिस्कीन का मुजाहिद फी सबीलिल्लाह। अल्लाह जे नबी फरमायो, बेवा ते, यतीम ते, मिस्कीन ते हथ रखण वारो इए आ जी अल्लाह जी राह में जिहाद करण वारो। ऐं उन इंसान जी आहे जेको क़याम करे तो, कंदे कंदे थकजे नथो, रोज़ा रखे तो, रखंदे रखंदे थकजे नथो। जेतिरो उन रोज़ेदार के सवाब मिलंदो, जेतिरो उन डिघे क़याम करण वारे के सवाब मिलंदो, जेतिरो मुजाहिद फी सबीलिल्लाह के सवाब मिलंदो, ओतिरो बेवा, यतीम, बेसहारा औरत जे मथां हथ रखण वारे के अल्लाह अजर अता फरमाईंदो। केॾो अज़ीम अमल। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो टोटल शादियुनि मां सिर्फ़ हिकिड़ी शादी कंवारी सां हुई, उहा सैयदा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा हुई। बाक़ी सब बेवा ऐं तलाक याफ़्ता। अंदाज़ो लगायो त अल्लाह जे नबी के केतिरो एहसास हुयो बेवा औरत जो। अॼु असांजे दिलनि मां कंवारियुनि औरतुनि जो एहसास ख़त्म थी वियो। चवण जो मकसद ही हो तो उन दौर में बेवा औरत के घर में विहारण मायूब हुयो। तलाक याफ्ता के भी को सहारो दे पियो, बेवा के भी को सहारो दे पियो। अॼु असां कंवारियुनि खे छॾे ॾिनो। इहो अलमी हो जंहिंजे करे गुनाह मुआशरे में वधी चुको आहे। अल्लाह अकबर। सैयदा फातिमा बिनत कैस रज़ी अल्लाह ताला फरमाए थी, जॾहिं मुंहिंजे इद्दत जा ॾींहं पूरा थिया ऐं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मशवरे जे लाइ पहुतसि, अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं इद्दत जे ॾींहंनि में हुयसि, इन 3 सहाबा मूं ॾांहुं निकाह जो पैगाम मोकिलियो आहे। अल्लाह जा नबी, तव्हां मूंखे मशवरो ॾियो त इन्हनि 3 मां कंहिंजो इंतखाब कयां, कंहिंसां निकाह कयां। अल्लाह जे नबी फरमायो, ए फातिमा, तो उसामा बिन ज़ैद रज़ी अल्लाह ताला के कबूल करे छे, उनसा निकाह कर। सैयदना उसामा बिन ज़ैद रज़ी अल्लाह ताला नो विचारो रंग जो सादो, सांवलो रंग जो। सैयदा फातिमा बिनत कैस भी तो औरत हुई। उहा चवण लगी, अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा ने उसामा बिन ज़ैद सां निकाह कया? अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए फातिमा, इन्हीं साई निकाह कर, रब तोखे भलायूं अता फरमाईंदो। अल्लाह अकबर कबीरा। अज रंगत जी बुनियाद ते कई रिश्ता ठुकराया वेंदा आहिनि। पुट तुंहिंजो कारड़ो, मुंहिंजी न्याणी हूर, पोइ भले हाफ़िज़ क़ुरान हुजे, दीनदार हुजे, नमाज़ी हुजे, इहा शइ थी ॾिसूं ई कोन। मिल्कियत हुजे त पोइ कारो बि क़बूल आहे, ग़रीब आहे त कारे खे ठुकरायो वेंदो आहे। अल्लाह अकबर कबीरा। रंगत के न ॾिठो वेंदो आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, निकाह चइन वजूहात जे करे औरत सां कयो वेंदो आहे। हसब नसब ॾिठो वेंदो आहे, खानदान ॾिठो वेंदो आहे, माल मिल्कियत ॾिठी वेंदी आहे, हुस्न जमाल ॾिठो वेंदो आहे, दीनदारी ॾिठी वेंदी आहे। आख़िर में अल्लाह जे नबी फरमायो, फ़ज़फ़र बिज़ाति दीन, जॾहिं रिश्ते करण जी वारी अचे त तव्हां इहो ज़रूर ॾिसजो, इन ॻाल्हि खे तरजीह ॾिजो त जंहिं
जे हवाले न्याणी कयां पियो वो निमाज़ी आहे या कोने, रोज़ेदार आहे या कोने, अल्लाह वारो आहे या कोने, दीनदार आहे या कोने। फर बिज़ात दीन, अल्लाह जे नबी फरमायो दीनदारी के तरजीह ॾिजो। अज दीन जी बुनियाद ते को रिश्तो थे पियो, नज़र ही कोन थो अचे। ज़ात पात न ॾिसो, हसब नसब न ॾिसो, ॾिसो त अल्लाह वारो आहे या कोने, सहीहुल अक़ीदा आहे या कोने। कुरान पढ़ण अचे तो कोन थो अचे त दीन सां केतिरो सचो आहे। दीनदारी ॾिसी करे पंहिंजी लख़्ते जिगर नूरे नज़र जो रिश्तो करे छॾियो, रब कीअं बरकतूं अता फरमाईंदो। अचो हदीस जी तरफ़। सैयदा फातिमा बिन्त कैस रज़ियल्लाहु फरमाए थी, ताअतुल्लाहि व ताअत रसूलिही बुद्दुन, अल्लाह ऐं उनजे रसूल जी इताअत ज़रूरी हुई। उन्ही करे मो फिल फोर उसामा बिन ज़ैद रज़ियल्लाहु ताला सां निकाह कयो। उसामा सां निकाह करण जो बरकतों एतिरियूं त हासिल थियूं। अल्लाह उसामा बिन ज़ैद खे एतिरो त नवाज़ियो जो आऊं जॾहिं संवर जी ऐं पंहिंजे इन मुआशरे में हलण लगसि त मायूं ओ रश्क भरियन निगाहनि सां ॾिसंदियूं हुयूं ऐं चवंदियूं, हाय फातिमा, रब तोखे केॾो न नवाज़ियो आहे। अल्लाह वारनि खे चूंडो, रब बरकतूं ई बरकतूं अता फरमाईंदो। छो त अल्लाह वारा निकाह कंदा ई इन करे त गुनाहनि खां बचूं, ऐं जॾहिं नियत गुनाहनि खां बचण जी हूंदी त रब पंहिंजे मथां इहो लाज़िम करार ॾेई छॾियो आहे, वाजिब करार ॾेई छॾियो आहे त जेको पंहिंजी इज़त बचाइण जे लाइ गुनाहनि जी ज़िंदगी खां निकिरी करे नेकिन जी ज़िंदगी में कदम रखण जे लाइ निकाह कंदो आहे, रब उन जी मदद फरमाईंदो आहे। अल्लाह जे नबी फरमायो, सलासतुन हक़्क़ुन अलल्लाहि औनहुम अल मुकातिबुल लज़ी युरीदुल अदा वल मुजाहिदु फी सबीलिल्लाह व नाकिहुल लज़ी युरीदुल अफ़ाफ। अल्लाह जे नबी फरमायो, टे माण्हू अहिड़ा आहिनि जी मदद करण अल्लाह जे मथां हक़ आहे। टे माण्हू उन जी मदद रब ते हक़ आहे। नंबर हिकु उहो गुलाम, उहो बानू जेको पंहिंजे आका सां डील करे छॾे त एतिरी रक़म अदा करण खां बाद में आज़ाद थी वेंदो त अल्लाह उन रक़म जी अदायगी में इन गुलाम जी मदद कंदो आहे। इहो रब ते हक़ आहे। नंबर ॿ, अल्लाह जी राह में जिहाद करण वारो मुजाहिद, उन जी मदद करण बि अल्लाह ते हक़ आहे। नंबर टे, युरीदुल अफ़ाफ, अल्लाह जे नबी फरमायो, टे नंबर ते उहो निकाह करण वारो जंहिंजे निकाह करण जो मक़सद इहो आहे त आउं गुनाहनि जी ज़िंदगी खां बची पवां, पाक दामनी जी ज़िंदगी गुज़ारियां। अहिड़ी नियत सां निकाह करण वारे इन घोट जी रब उतां मदद फरमाईंदो आहे जितां उन खे गुमान बि कोन हूंदो आहे। अल्लाह उनजे लाइ रिज़्क़ जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे, बरकतुनि जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे, रहमतुनि जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे। जेको निकाह इन इरादे इन नियत सां कंदो आहे त मन गुनाह जी ज़िंदगी खां बची पवां। अल्लाह, एॾो अज़ीम अमल, त अमल अज़ीम आहे त इन खे असां अदा बि ईअं कयूं जी मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे तालीम ॾिनी आहे। केतिरो आसान अमल हुयो। अल्लाह अकबर कबीरा। मूं अर्ज़ कयो पे त असां कुंवारियुनि न्याणियुनि खे छॾे ॾिनो आहे। उन दौर जा माइट मिट पीउ भाउ पंहिंजे इन न्याणियुनि जे बारे में केतिरा फ़िक्रमंद हुया। सही बुखारी जी रिवायत आहे, सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु फरमाइनि था त मुंहिंजे पीउ उमर जी न्याणी मुंहिंजी भेण सैयदा हफ्सा रज़ियल्लाहु ताला अन्हा बेवा थी वई। अब्दुल्लाह बिन खुनैस रज़ियल्लाहु ताला जी वफ़ात थी वई, जेको उनजो पहिरियों मुड़ुस हुयो। इद्दत जा ॾींहं पूरा करण खां बाद में मुंहिंजो पीउ उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजी न्याणी सैयदा हफ्सा रज़ियल्लाहु ताला अन्हा जे बारे में परेशान थी वियो। एतिरे ताईं जो इन न्याणी जे रिश्ते कराइण जे लाइ पीउ हली पियो वञे। के वटि वियो आहे सैयदना उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु वटि। ओ उस्मान,
मुंहिंजी न्याणी हफ्सा रज़ी अल्लाह ताला ना बेवा थी वई, इज्जत जा ॾींहं पूरा थी विया आहिनि त मुंहिंजी दिलि जी तमन्ना आहे ए उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला नो तूं मुंहिंजी न्याणी हफ्सा रज़ी अल्लाह ताला सां निकाह कर। हिकिड़ी पॉइंट जी ॻाल्हि, अॼु जेकॾहिं को पीउ को सुठो घराणो ॾिसी को नेक माण्हू ॾिसी पंहिंजी न्याणी ॾे थो त मुआशरे वारा चवंदा लॻे थो जो अटो खोटो आहे या न्याणी मां को तंग आहे या को मसलो अथसि जो न्याणियूं खणियो पियो ॾे। अल्लाह जा बाना इहा त अनबिया जी सुन्नत आहे, न्याणी के नेक माण्हू खे खणी ॾियणु इहा अल्लाह जे नबी जी खाली न बल्कि अनबिया जी सुन्नत आहे। सैयदना मूसा अलैहिस्सलाम जॾहिं मदियन में पहुतो, अल्लाह अकबर, न्याणियूं शुएब अलैहिस्सलाम जो उनखे पाणी भरे करे ॾिनई, न्याणियुनि वञी मूसा अलैहिस्सलाम जी तारीफ़ कई त हिकिड़ो नेक इंसान हुयो जीअं असां न्याणियुनि जी मदद कई। अल्लाह अकबर, पीउ चवे थो इन नेक इंसान खे मूं ॾांहुं वठी अचो। हाणे पीउ पियो चवे मूसा अलैहिस्सलाम खे इन्नी उरीदु अन उनकिहका इहदबन तय्याद, ए मूसा मुंहिंजो इरादो आहे त इन्हनि ॿिनि न्याणियुनि मां हिकिड़ी न्याणी जो तोसां निकाह कराया। मूसा अलैहिस्सलाम किथे जो, शुएब अलैहिस्सलाम किथे जो, मुल्क अलग शहर अलग, पर उनजी नेक सीरत ॾिसी करे शुएब अलैहिस्सलाम एतिरो मुतासिर थियो जो मूसा अलैहिस्सलाम जे कैरेक्टर जे बारे में, किरदार जे बारे में, बैकग्राउंड जे बारे में का ख़बर कोन्हे त किथां आयो आहे, कीअं आयो आहे, कीअं पहुतो आहे, पर उनजी नेक सीरत ॾिसी करे ई पीउ पंहिंजी न्याणी खणी करे मूसा अलैहिस्सलाम खे पियो ॾे। इन्नी उरीदु अन उनकिहका, ए मूसा मुंहिंजो इरादो आहे त तुंहिंजो पंहिंजी इन न्याणियुनि मां हिकु न्याणी सां निकाह कराया। त पंहिंजी न्याणी खणी ॾियणु ऐब न आहे, नबियनि जी सुन्नत आहे, नबियनि जो तरीक़ो आहे। उन लूत अलैहिस्सलाम जी क़ौम बुरे फेल में मुब्तला आहे। अल्लाह जो कुरान चवे तो लूत अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम जे नौजवाननि खे मुखातिब आहे। वक़ाल या क़ौमि हाउलाई बनाती हुन्ना अतहर लकुम, ओ नौजवानो, ओ मुंहिंजी क़ौम जा नौजवानो, ही मुंहिंजूं न्याणियूं तव्हां जे लाइ पाकीज़ा आहिनि, इन्हनि सां तव्हां निकाह कयो। अल्लाहु अकबर कबीरा। सैयदना लूत अलैहिस्सलाम पंहिंजूं न्याणियूं खणी करे क़ौम जे नौजवाननि खे पेश कयूं आहिनि। ओ मुस्लिम, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजूं न्याणियूं खणी करे ॾिनियूं आहिनि कंहिंखे ज़ुल्नुरैन सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु सां हिकिड़ी न्याणी जो निकाह करायो। न्याणी जी वफ़ात थी वई आहे। अल्लाह जे नबी फरमायो, ओ उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला नो, आउं पंहिंजी ॿी न्याणी जो निकाह बि तोसां थो कराइण चाहियां। अल्लाह जे नबी खणी ॾिनियूं, इहा त नबियनि जी सुन्नत, खाली नबियनि जी न, सहाबा जी सुन्नत, सहाबा जो तरीक़ो। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजी बेवा न्याणी जे बारे में एॾो परेशान जो उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला खे ऑफर कनि पिया, ए उस्मान तूं मुंहिंजी न्याणी खे क़बूल कर। सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह फरमायो त मूंखे सोचण जो कुझु वक़्तु ॾियो। वक़्तु गुज़री वियो काफ़ी। सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला को जवाब को ॾिनो। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला पंहिंजी न्याणी हफ्सा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो रिश्तो खणी करे अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि पहुता आहिनि। ए अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु, मुंहिंजी न्याणी हफ्सा बेवा थी करे घर पहुती आहे। ओ अबू बकर, तूं इन्हे खे पंहिंजे अक़द पंहिंजे निकाह में क़बूल फरमा। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु को जवाब कोन ॾिनो, हलिया विया। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह फरमाइनि था, मूंखे उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु ते एतिरी कावड़ न आई जेतिरी मूंखे अबू बकर ते कावड़ आई, जो मूंखे उन को जवाब ही कोन ॾिनो। पर कुछ टाइम गुज़रियो, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला ने पैगाम मोकिलियो त आउं मोहम्मद तुंहिंजी हफ्सा सां निकाह करण जे लाइ तयार आहियां। अल्लाह अकबर कबीरा।
अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदा हफ्सा के कबूल कयो, निकाह थियो। कुछ ॾींहं गुज़रिया, सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु सैयदना उमर बिन ख़त्ताब वटि आया। फरमाई, ए उमर, मूंखे ख़बर आहे त तूं मूं ते नाराज़ होंदे, छो त मूं तोखे को जवाब कोन ॾिनो, का वर्दी कोन ॾिनी, उन करे तू नाराज़ हूंदे। पर ए उमर, तोखे ख़बर कोन्हे त असल हक़ीक़त छा आहे। मुझे जवाब न ॾियण जी वजह इहा हुई जो मूं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान मुबारक ते हफ्सा रज़ी अल्लाह ताला जो नालो ॿुधो हुयो ऐं आउं सम्झी वियोसि त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजी न्याणी हफ्सा सां निकाह करण चाहिनि था। जेकॾहिं मुहम्मद तुंहिंजी हफ्सा खे क़बूल न करे हा त अबू बकर उन सां ज़रूर निकाह करे हा। अल्लाह, एतिरो एहसास, एतिरी मोहब्बत कंहिंजे लाइ? उमर जी दिल में पंहिंजी न्याणी जो एहसास। असां कुंवारियूं न्याणियूं पोड़ियूं करे छॾियूं, पीउ खे एहसास ई कोन्हे, अम्मा खे एहसास ई कोन्हे, चाचनि मामनि खे एहसास ई कोन्हे। न्याणियूं पोड़ियूं थियनि पियूं, उन जे निकाह जी का टेंशन, का परेशानी कोन्हे। हिते बेवा थी आहे न्याणी त पीउ परेशान लॻो पियो आहे। अल्लाह अकबर कबीरो मुसलमानो, ये हदीसूं बुधण जे लाइ खाली न आहिनि, इन ते अमल कयो, इन खे अमली जिंदगी में अपनायो। रब वॾियूं बरकतूं अता फरमाईंदो। न्याणी सुखी हूंदी, रब रहमतूं अता फरमाईंदो, बरकतूं अता फरमाईंदो। पर जेकॾहिं इन्हनि न्याणियुनि खे, इन्हनि पुटनि खे पोढ़ाइब जी ज़िंदगी ॾांहुं धकींदे, ॼण त तूं उनखे गुनाहनि जी ज़िंदगी ॾांहुं धकी पियो, त उन जे गुनाहनि जो पूरे जो पूरो अज़ाब इन माउ पीउ खे, इन पाड़ेसरनि खे, इन चाचनि मामनि खे बि ज़रूर मिलंदो जंहिंजे दिलनि मां पंहिंजनि जो एहसास ख़त्म थी चुको आहे। अचो सम्झो इन ॻाल्हि खे। साईं अञा कोन पहुतो जी, साईं आयो आहे। अल्लाह, असल खिताब त शेख साहब जो आहे। मूं चंद चीदा चीदा ॻाल्हियूं कयूं। आख़िरी ॻाल्हि ऐं अहम, अल्लाह जा बाना ही निकाह अज़ीम अमल आहे। इन अज़ीम अमल के मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जे मुताबिक़ गुज़ारियो। निकाह केतिरो आसान हुयो, असां उन खे मुश्किल बनायो आहे। न्याणी जे पोड़े थियण, पुटनि जे पोड़े थियण जे रीज़नी सबब असबाब मां हिकु सबब इहो बि आहे त असां इंतज़ार में वेठा आहियूं। पैसो जमा थिए, ॻाइणनि जे मथां जेको रखणो आहे, जेको छटणो आहे, ॻाइणनि जे मथां छटणो आहे। हा दा, लानती कम जे पोयां असां केतिरो पिया विञायूं। अल्लाहु अकबर। असां पैसो हराम कीअं कंदे नज़र ईंदा आहियूं। हिकु त लानती कम, उन लानत जे बसां असीं पैसो बीठा घुरींदा आहियूं। केॾी बर्बादी आहे इन मुसलमान जी। हिकु माली हिसाब सां बर्बाद, ॿियो अल्लाह जी लानत जी लपेट में। हराम कम जे पोयां पैसो विञायूं था। जेकॾहिं मस्जिद में को गरीब अची वञे, को सफ़ीर अची वञे, मस्जिद जी तामीर जो ऐलान थिए, मदरसे जी तामीर जो ऐलान थिए, मुसलमान 10 रुपया कढंदे बि 100 बार सोचे थो। पर ॻाइण वॼाइण जे पोयां हेॾियूं हेॾियूं सथियूं छटींदे, विराईंदे, रखंदे मुसलमान नज़र अचे थो। ओ मुसलमान, हराम कम में तूं अॻिते आहीं, पर हलाल कम में तूं केतिरो पोइते? नाजायज़ हराम कम में तू केतिरो अॻिते? मतलब त तूं अल्लाह जी रहमत में ख़ुशि न आहीं, जेतिरो शैतानी कमनि ऐं लानती कमनि में ख़ुशि आहीं। ऐं इन निकाह के मुश्किल असां पाण बनायो आहे। अल्लाहु अकबर कबीरा। आख़िरी ॻाल्हियूं, निकाह केतिरो आसान हुयो, थोरो तसव्वुर त कयो। सैयदना साल बिन साद रज़ी अल्लाह ताला फरमाइनि था, अल्लाह जे नबी समझी मजलिस आहे। मजलिस में एक औरत अची करे चवे थी, अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन्नी वहबतु नफ्सी लका। अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं पंहिंजो पान खे तव्हां जे हवाले कयो, तव्हां जे लाइ हिबा कयो। अल्लाह जे नबी जो ख़ासो हुयो त का औरत हली अची करे चवे, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं पंहिंजे वजूद खे तव्हां जे हवाले कयो। हाणे नबी खे इख्तियार हुयो त नबी चाहिनि त उन सां निकाह कनि, चाहिनि त ॿिए सां निकाह कराइनि।
अज जी तारीख में उन तारीख अज जी तारीख कयामत ताईं के वली के पीर फकीर जेला जायज़ ना है त का औरत हली वनी करे चवे साईं मूं पंहिंजो पान के तव्हां जे हवाले कयो। इहो सिर्फ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ासो हुयो। बे की जेला जायज़ ना है, ना औरत जेला जायज़ ना उन्हें पीर फकीर जेला जायज़ ताकि औरत के हिबाजी सूरत में हासिल करे या के का औरत वनी करे कि पीर जे पंज हवाले पंजो पान के करे। इहो सिर्फ जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात तय्यबा सां ख़ास हुयो। अल्लाह जा नबी खामोश वेठा आहिनि। मजलिस में एक मानू उथी करे चवे तो अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कने तवा के इन औरत जी जरूरत ना है, अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझो इन औरत सा निकाह करायो। अल्लाह जा नबी फरमायो अल्लाह जबाना निकाह करी पियो बुधा त सही हके मार में ॾियण जे लाइ तो वटि कहिड़ी शइ आ? जवाब तो दे जेको अज जे नो मुसलमान तुझे ला अजीम सबक इंदर था। छा तो चे मुझी कुल मिलकत कुल जायदाद कुल प्रॉपर्टी केड़िया मा इंदी इल्ला इजारी हाजा। अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझी गोद जी चादरा जेता शर्म गाड क्यों बिटुआ या मुझी कुल जायदाद कुल मिलकत कुल प्रॉपर्टी इने गोद जी चादर का अलावा मूं वटि का शइ मौजूद कोने। अल्लाह अकबर। अज घर भरिया पिया आहिनि। खबर तरे थी पए जॾहिं को मुसलमान लॾ पलाण शुरू कंदो आहे ओ मज़दाऊं पियूं भरबियूं आहिनि टकूं पियूं भरबियूं आहिनि। हिन मुसलमान जो अलमारियूं फर्नीचर बेड सोफा सेट घर जो सामान ओ सिज लहण ताईं ख़त्म कोन पियो थींदो आहे। अल्लाह अकबर कबीरा। पोइ बि चए थो त आहे कुझु कोन न्याणी कीअं उथारियां पुट जी शादी कीअं कयां मूं वटि आहे कुझु कोन। अल्लाह जा बाना हिन वटि छा आहे? अल्लाह जे नबी फरमायो अल्लाह जबाना इल्तमिस वलौ खातमम मिन हदीद वञ वञी तलाश करे अच घर में वञी ॾिसी अच जे करे लोह जी मुंडी भी तोखे मिली वञे उहा लोह जी मुंडी खणी अच उन के हके मार बनाए करे तुंहिंजो इंसान निकाह करे छॾिया। वञे तो तलाशी वठी अचे तो वापिस थी करे चवे तो अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर तो मौजूद आ घर जी चार दीवारी तो मौजूद आ छत ते मौजूद आ पर मुझे घर जे अंदर लो जेतरी मुंडी जेतरो बेका सामान मौजूद कोने को। अल्लाह अकबर। ओ मुसलमान तुझे न्याणी जे जीनत जे सामान जी अलमारी कने खोली दई। हर फंक्शन जे लाए एयरिंग अलग हार अलग चूड़ियों अलग सूट अलग सैंडल अलग मेकअप जो सामान अलग अलमारियों उथलन पियो। चे तो आई कुछ कोन न्याणी के छा दींदुसि माण्हू खिलंदा मुआशरे वारा खिलंदा न्याणी पढ़ाई अथसि खणी 20 जोड़ा ॾिना अथसि खणी करे थोड़ो सामान ॾिनो अथसि। सामान थोड़ो कहिड़ो आहे जेॾी महिल खजे तो शाम थियो वञे ख़त्म कोन थो थिए चलो कुछ ही कोन ॾिनो अथसि। अल्लाह जबान हिन न्याणी खे छा पियो मिले? अल्लाह जे नबी फरमायो ओ निकाह करण जी ख्वाहिश रखण वारा छा तोखे अल्लाह जे क़ुरान जूं चंद सूरतूं यादि चवण लॻो नाम सूरत कज़ा व कज़ा। अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे फुला फुला सूरत यादि आहे। अल्लाह जे नबी फरमायो पंहिंजी घरवारी खे इन चंद सूरतुनि जी तालीम दी छॾिया। इन तालीम खे अल्लाह जे नबी हक़ मार बनाए करे उन मजलिस जे अंदर ॿिन्ही जो निकाह कराए छॾियो। इन न्याणी खे छा मिलियो जहेज में? अॼु लिस्ट ठाहे मोकिली वेंदी आहे ही बि खपे ही बि खपे ही बि खपे। उहा लिस्ट बाक़ाइदे शहर जो माहौल ईअं थी वियो कई जगह ते निकाह पढ़ाइण जो मौक़ो मिलियो उते बाक़ाइदे लिस्ट पेश कई वई त साईं एतिरी लिस्ट घोटाइदन जे तरफा आई त कुंवार के इहो सामान हर हाल में खणी अचणो आहे न त असीं क़बूल कोन कंदासीं। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। हिकु न्याणी बि ॾे ऐं ॿियो लाखों रुपए जो सामान मिले ज़ुल्म आहे या न?
पांजी लखते जिगर नूरे नजर दिल जो टुकड़ो तुझे हवाले करे जीके ओ मासूमियत का वटी जवानी ताई पाली उन्हें के खबरात न्याणी बेजे घर मोकलन केडो मुश्किल कम अल्लाह जो हक न अल्लाह जे तरफा हक न हो जे हा कदे भी पी कौन छड़े हा पर अल्लाह जे तरफा आदर समझी करे इयो पी या अम्मा पांजे दिल ते पत्थर रखी करे इन्हें तो पोब तुझा नखरा खत्म कोंदा जो इंतजाम कर गायन बजायन जो इंतजाम कर पो थींदी शादी अल्लाह जा बाना शादी ईजाब कबूल जो नालो वा इने मजलिसन अल्लाह अकबर मचाइन जो नालो कोने अच्छा सही बुखारी का आखिरी रिवायत शेख साहब पहुंची चुका है और वधिक हाइल कौन था क्या टुकड़ो उन्हें के हक महर बनाए करे मो एक औरत सा निकाह करे छड़ियो सहाबी निकाह कयो निकाह का बाद में रुखसती थी जाल मुर्स मिलिया अल्लाह अकबर कबीरा अल्लाह जे नबी के दावत कोने का नबी के खबर ही कोने तो मुझे सहाबी निकाह कयो जे करे खबर हो जाए तो नबी यो सवाल कौन करना कौन पूछना अल्लाह जे कर जा नबी जे करे आलिमुल गैब पूछना तो सीधो सीधो चवनवा ए अब्दुर्रहमान वाड़े वा निकाह करे आई मुके दावत भी कोनी नहीं न पाण पूछन ता दी केड़ो निशाना चवन लगो त अल्लाह जे नबी मो निकाह कयो निकाह थियो नबी के खबर ही कोने अल्लाह नबी के दावत कोने अज के हिकड़े के दावत न दे ओ सालन ताई मुंह पिटाइंदो पियोल दो अदो निकाह कहीं मुके दावत ही कोने नहीं मुके मधु कौन कहीं हाने इने ता मरणो भी बंद परणो भी बंद न इने जी खुशी में शिरकत न गमी में शिरकत ऐं असां जूं कावड़ो सब निकरंदियूं ई कार्ड छपजण खां पोइ आया कोने हूं पाण में मिलिया पिया आहिनि उथण वेहण ॻाल्हाइण ॿोड़ाइण कार्ड खणी उछले ॾिनी असीं शादी कोन कंदासीं छो अदा 3 साल पहिरीं जो तो मूंखे गार ॾिनी हल 3 साल पहिरीं गार ॾिनी कावड़ केॾी महिल पई निकिरे दावत वारे टाइम ते एन दावत जे टाइम ते या इंसान हुजण जे नाते भुल थी वई को रहिजी वियो हाणे सालनि ताईं पियो ॻाइजे त तो मूंखे पंहिंजे पुट जी शादी में दावत ई कोन ॾिनी हाणे तोसां बाइकाट आहे हाणे भले को मर नहीं को पणज नहीं आऊं कोन शरीक थींदुसि इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन अल्लाह जा नबी नाराज़ कोन थिया पाण कोन चयनि ते मुंहिंजा साहबी निकाह कई ऐं मूंखे दावत ई कोन ॾिनई ऐं असां कोशिशि कंदा आहियूं तो अदा पैसो जमा थे धाम धूम सां शादी थींदी MNA MPA वक्त जा वडेरा चौधरी खान सरदार ईंदा पोइ धिक तो तिका ठहंदा मच्छियूं ठहंदियूं धिका सिका अले कहिड़ा नाला डिशूं ठहंदियूं उन जे साम्हूं पेश थींदियूं तॾहिं असांजी शादी गाइबी ऐं तव्हां खां पुछां थो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का वधीक कंहिंजी का अज़मत आहे को शान वारो आहे पर अल्लाह जे नबी के भी दावत कौन हुई मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के भी सहाबी दावत कौन ॾिनी निकाह करे छॾियो इहो निकाह एतिरो त आसान अमल हुयो जो ईजाब क़बूल थी वञे को MNA MPA पहुचे न पहुचे वक्त जो वडेरो खान चौधरी सरदार पहुचे न पहुचे दावतूं वॾियूं थियनि न थियनि पर जेकॾहिं औरत मर्द औरत के कबूल करे छॾियो त निकाह थी वियो शादी थी वई एॾो आसान अमल असां इन्हे के मुश्किल बनायो इन्हे के महंगो असां बनायो एतिरो निकाह आसान हुयो मुस्लिम फिक्र कर पंहिंजी औलाद जी पंहिंजे न्याणियुनि जी पंहिंजे पुटनि जी हिन पुरफितन दौर जे अंदर बि जेकॾहिं तूं लेट करीं थो त उन जे गुनाहनि जो भाङे बाहिवार तूं बि आहीं तूं बि हिसेदार आहीं तोखे बि उन गुनाहनि जो अल्लाह अकबर कबीरा अज़ाब भुगतणो पवंदो जेकॾहिं तोखे ख़बर बि आहे उन जे बावजूद बि जेकॾहिं तुंहिंजूं अखियूं बंदि आहिनि त तूं इन गुनाह में मुलविस आहीं अल्लाह अकबर कबीरा अल्लाह जे नबी दुआ ॾिनी नाराज कौन थिया तो मुझे दावत ही कौन दी ना फरमाए अब्दुर्रहमान बारकल्लाहु लका औलिम वलो बिशात ए अब्दुर्रहमान अल्लाह तुझे निकाह में बरकत नाज़िल फरमाए वंजी वलीमो कर जे करे तू के ताकत हिकड़ी बिकड़ी बकरी ज़बह करण जी हिकड़ी बकरी वनी कुही करे चंद दोस्तन के खारा इहो तुझो वलीमो थियो औलिम वलो विशात हिकड़ी बकरी हज़ारें देगू ना अल्लाह जे नबी पाबंद कौन कयो पंहिंजे सहाबी के
तो वञी वञी कर्ज खणी पिनी सिनी करे पंहिंजी धाम धूम सां शादी कर, पोइ पाण में ॿिया ज़ाल मुड़ुस विढ़जो, कर्ज़ी तुंहिंजे दर ते रोज़ बीठा हूंदा, लानतूं पिया ॾींदा, पोइ पियो भुगतजी, पहिरीं वञी वाह वाह भले भले त कर। अॼु असांजे घरनि जे फितननि जो सबबु हिकिड़ो इहो बि आहे, कर्ज खणी धाम धूम सां शादी करे, हाणे पीउ खे पुट जो चेहरो कोन थो वणे, पुट खे पीउ जो चेहरो कोन थो वणे, आए ॾींहुं पीउ लांतो पियो ॾे, छोरा तुंहिंजी शादी मूंखे गोॾनि खां विहारे छॾियो। अड़े तोखे कंहिं चयो हुयो त तूं एतिरो ख़र्च कर? हरगिज़ न। अल्लाह कंदो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन असांखे ख़ुशी जे मौक़े ते मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खे अपनाइण जी तौफ़ीक़ अता फरमा। अल्लाह सादगी सां ख़ुशी बि असांखे मल्हाइण जी तौफ़ीक़ अता फरमा। अल्लाह हर फ़ाहिश खां महफ़ूज़ फरमा। या अल्लाह असांजो भाउ शौकत ख़ासि केली उनजे ॿिनि पुटनि जी शादी जो प्रोग्राम आहे। अल्लाह असांजे इन भाइरनि जे निकाह में बरकतूं नाज़िल फरमा, रहमतूं नाज़िल फरमा। या अल्लाह इन्हनि जे इन अज़ीम रिश्ते खे ता हयात कायम दायम सलामत आबाद रखजा। या अल्लाह जेको इन प्रोग्राम रख रहा है, अल्लाह इन प्रोग्राम जो उनके अजर अज़ीम नवाज। ए अल्लाह असां सभिनी के भी तौफ़ीक़ दे तो खुशी जे मौके ते अड़ा प्रोग्राम करायूं जंहिंमें अल्लाह जो कुरान ए मोहम्मद जो फरमान जी आवाज़ फिज़ाउन में गूंजे। अल्लाह असां हर मुसलमान के यह तौफ़ीक़ बख्श। आमीन सुम्मा आमीन या रब्बल आलमीन।